हाँ गर्मी वधी आ टे ॾींहं थिया आहिनि 4 ॾींहं माना गर्मी हेॾो ज़ोर ॾिनो आहे ए गिराकी बि शार्ट थी विया गर्मी जे करे ए नहीं घुराई थी या हा ये न हुया न त पार न हुयूं न खपी वयूं न हां हा न गिराक वरी त पार वालेकुम वालेकुम सलाम साईं ओ किले वाली गे जी थैली अथव साईं हा हा साईं हा अब हा इहा थी हां बाबा 1 किलो दे ॿियो साईं इहो चांहि जी पत्ती किले वारो पैकेट अब हा अधु किलो ॿकट किलो चए थो न साईं ॿुधो साईं थोरो कन खोले थोरो किले वारे हां अॻे गर्मी आहे तूं वरी हो किलो चए थो 2 किलो करे ॿियो साईं शैम्पू लिखियल आहे न साईं जी साईं तव्हां पढ़ल न आहियो छा न साईं शैम्पू लिखियल आहे हा न हा हा शैम्पू जो 2 शीशियूं साईं हा शैम्पू केड़ी वजन ये वडी हुजनि मीडियम हा हुजनि हे लिखल थी आहे हे कारी लाइ हा हा ॿियो साईं इहो अब हेड़ी हिकिड़ी थी पोइ हिकिड़ी हीअ खणो हे बि माना शइ भली आहे हा साईं इहे माना थी न हा हा हे बि थी सही हा ॿियो हा इहे थी ॿियो पढ़ी ॾियांव न साईं तव्हां न पढ़ी सघंदा साईं सर्फ जी थैली 5 किलन वारी पढ़ी त वञो था साईं साईं पढ़ियल आहियूं माना अच्छा। ये थोरो वकर रही उन में थोरो माना सर पे 5 किलो पैया वो खणी ॾियां तो सर केड़ी आहे साईं वो ॾेखारे न साईं बोतार जो सौदो आहे साईं छा थो करे पाण ग़रीब माण्हू आहे साईं गिराक जी छाट लॻी पई आहे तूं साईं हा ये छा हिते को मज़दूरी ख़ुदा माछा वाला मथे ते खणी थो गिराक बि थोरो इज़त सां कमु अब हे 5 किले जी थैली आहे साईं ओ साईं खंड माना केड़ी अथव खंड साईं बिल्कुलु थुली आहे दाणो माना VIP थुलो हे आहे साईं ॾिसो न साईं बाक़ाइदे खंड मिठी आहे खंड बि अथव न साईं हा साईं हा भला ॿियो साईं मूंखे इहो बिरयानी पैकेट मसाला हा जाम साईं हर हिकु क़िस्म जो साईं उहे बि अथव न साईं कोरमा बिरयानी आचार गोश्त ॿिया टियां सभु पिया आहिनि हा हे पिया आहिनि न साईं पैकेट ॾिसो पिया अथव साईं हा हाली 2 कढेसि हाली 2 कढेसि ॿियो साईं इहो मंज़ूर मिर्च साईं हा साईं हा अब ॻाढ़ा जल्दी कर जल्दी लाए सामान गिराक मसा वरी सॼे ॾींहं में गिराक न आयो अॼु मंज़ूर आहे ॿियो साईं लक्स साबुण हा हथु हलाईंदो भला छा थी अॼु इहो लक्स आहे हे त साईं लाइफ हा न साईं हो ग़लती अथई थोरो मज़ूर गर्मी आहे साईं रख माना हे बि अथव न साईं साईं हा हे न साईं रखियोसीं न ॿियो साईं इहो छा आहे छा लिखियल आहे यार हे छा लिखियल आहे ॾिसो साईं वरी सम्झ में मां घटि अचे थो थोरो हा हे छा आहे हे मतिलबु माचिसनि जी पुड़ी आहे साईं बड़ा मी मान है अच्छा मम्मी मतलब म चाहिए तेरे चीज सी माचिस हा माचिस माचिस भी अथव साईं हा ना पया हुंदा काथे न काथे ॾींदा पेस्ट वग़ैरह बि अथव साईं हे ॾिसो पेस्ट पेस्ट हिते जेको साईं लिखियल आहे असल में साईं तव्हां माना मुंहिंजे भोतारे खे सुञाणियो नथा न साईं अच्छा हो माना जेको चवंदो आहे सामान लिखियल हुजे उहो वठी आहे हाँ एक्स्ट्रा को बि न हुजे साईं अमीरान सामान वठण आयो आहे थोरो एतिरा मसां लाहे थोरो गिराक खे टक्कर न ॾिंदो करे सम्झी न थोरो हा साईं ॿियो साईं हा पोइ छा कयो फ़ोन करे अॼु मज़ो थी वियो घटि हलो भाउ बिल ठाहे बि वञा छो अञा अलाए खणंदो अञा पुछी थो वञो जी जी बाबा जी बादशाह जा पुछा थो करे हा वाह सामान जेको पर्ची में लिखियल हो न उहो सॼो अलहमदुलिल्लाह हिन वटि आहे अञा ॿियो बि आहे साईं ॿियो बि आहे माना अञा हा साईं वॾो दुकानु आहे माशाअल्लाह आहे ज़बरदस्त साईं पंहिंजे ई ॻोठ में आहे साईं मियां जे ॻोठ में हिन अमीर खे वणी वियो न हर महीने हा साईं हा हाणे ॿिए महीने जो सामान थी वियो हा साईं पापा जी थैलियूं बि अथव हा साईं हा 2 रुपए वारा बि अथव साईं हर शइ अथसि भाउ रुपए वारा पीस बि आहिनि 10 वारा पीस बि आहिनि साईं केक बि आहिनि साईं ठीकु आहे सुपारी बि आहिनि साईं हो ॾिसो बिस्कुट वग़ैरह फारियूं हा साईं बसि थी वियो हाणे भोतारे खे ॿुधाए छॾियुमि साईं हेॾो बि ॾिसो मथां लिखियल न अच्छा इहो ई आहे साईं मां भोतारे खे सॼो सामान ॿुधाए छॾियुमि कल कीतर किथे आहे वे किथे साईं खे पाणी थधो न साईं बोतल वग़ैरह चांहि घुरायूं होटल साम्हूं आहे न बाबा अहिड़ी का ॻाल्हि ई कोन्हे मानी खाधी अथव साईं अलाह रहम घर आहे साईं पोयां न साईं पंहिंजी ॻाल्हि आहे घर जी ॻाल्हि हा आहे कल कीटर ॾे पुटु मानी जो त टाइम ई न आहे न साईं हा पकोड़ माना सामान साईं सॼो तव्हां वटि अलहमदुलिल्लाह आहे हा अब नड़ा कल कीटर ॾे पुटु साईं हाणे ॻाल्हि ॿुधो हिकिड़ो मिनट मथे अचो न साईं तव्हां छो परेशान थी विया जी साईं हिसाब ठाहे वठो मां चओ गर्मी आहे न साईं मां हाणे भोतारे खे फोन करे ॿुधाए छॾियो न अच्छा ॿुधाए छॾियो त बिल ठाहे वठो न साईं साईं बिल कीअं साईं ॻाल्हि त सम्झो न मोजी साईं जी साईं मूंखे भोतारे जी पर्ची लिखी ॾिनी त ॾिसी आहे इहो सौदो मियां जे ॻोठ में दुकान ते मिले थो जेकॾहिं इहो सौदो हिते नथो मिले त पोइ ठुल खां वठी अचूं हाणे अलहमदुलिल्लाह तो वटि मिली वियो हा मिली वियो आहे त साईं मां भोतारे खे ॿुधाए छा न ॿुधाइणो वेंदो साईं हाणे पोइ मां ग़रीब माण्हू को हाणे हेॾे हज़ारनि जा बिल मां वटि खीसे में त न आहिनि न साईं त खई वञोसि न उन लाज़मी लिखियो थिए त खणंदो न साईं उहो हा साईं पोइ ईअं विझी ॾियो मूंखे साईं पैसा भोतार ॾींदो ईअं हाणे की साईं पैसा तव्हां ॾींदो न साईं ॾिसो साईं हाणे मूंखे त साहिब जी हुकुम कयो न भोतार साहिब हा हाणे एटम आहे मौजूदु आहे मां भोतार खे ॾिसींदुमि हू अॼु वठे या सुभाणे वठे या ॿिए ॾींहुं वठे न साईं मसइलो इहो आहे। वठो बा ठीकु आहे न साईं बीहो साईं हिकिड़ो मिंट हे अञा माना भोतार ॾे वेंदो उन खां पुछा कंदो
त हे रेट एतिरे में आहिनि सुभाणे उहो वठे जा ॿिए ॾींहं वठे हा हे असांखे कुते वांगुरु सहकार अथई हे शइ सभु असां कढिया आहिनि तूं वरी पाण खे हाणे अबा असां साईं तुंहिंजा नौकर आहियूं छा बा न साईं तव्हां दुकानदार न न असां हिते भला इहो लोफड़ा पिया था कयूं साईं अलाह ख़ैर करे मां भला तोसां को गार ॾिनमि का भुजो ॾिनमि अबा भला असां ॿार अहिड़ा तूं असांखे खिराए थो पियो कीअं साईं सौदो तव्हां लाइ दुकानदार आहे सौदो ॾेखारियो न साईं पोइ सिधो असां चवे अबा हे सामान लिखियल थी पर्ची में इहो तव्हां वटि आहे सुभाणे ॿिए ॾींहुं साईं वठंदासीं मां ॾिसो पढ़ंदो वञा पियो तुंहिंजो छोकिरो लाहींदो वञे पियो न साईं हिन में मुंहिंजो कहिड़ो कसूर आस्ते ॻाल्हाए काकड़ो न फाड़ असांखे छितो कयो थी वरी ॾाढा बि तूं थो ॻाल्हाए न साईं हिन में मुंहिंजो कहिड़ो कसूर आस्ते ॻाल्हाए अबा तूं ॻाल्हि ॿुध बाबा सौट मां चयुमि त इहो सामान मूंखे ॾियो मां इहे चयुमि न साईं किले वारी गिह जी थैली हिन चयो आहे मिंट में तूं कढी चयुमि साईं 5 किलो सर्फ मिंट में तूं कढियो मां तव्हांखे चयो त इहो मूंखे ॾियो हिन चयो पोइ मुंहिंजो कसूर साईं मुंहिंजो मोकारो थियो मुंहिंजो तरह सां मोकारो थियो जॾहिं चए पियो सर्फ जी थैली तूं मथे ते खणी आहीं मज़ूरनि वांगुरु हा रखो हाणे न तूं जो चए तकड़ में लाहे ग्राहक आयो आहे हीअं थियो वरी हे लाबा साबुण न अथव साईं लख से साईं हिते जेको लिखियल आहे न बाबा बाबा कुराले खे बंदि हाणे निकिरे त जान छॾे त वरी कयो न भले सौदो न ॾींदव न ॾींदासीं हलो ठीकु आहे होॾो वठंदासीं असां वञी हेॾां वठंदासीं रखो बाबा इहो रखो भले रखो साईं दुकानदारी कयो था मश्करी कयो था साईं तव्हां भलो था कयो असांखे हिते कुते वांगुरु छकायो अथव साईं असांखे मां तव्हांखे चयो सामान कढो बाबा तूं लाराईंदो वञे पियो ॾिस साईं मां पुछा कंदो वञा पियो लायो तव्हां पिया न अरे असांखे चवे हा न भाई लायो न हिते पियो हुजे सिर्फ़ु रेट ॿुधायो जा असांखे इहो नथो त आहे इहे चवे हा न मुकारो करे हा न साईं नाराज़ न मोजेले खे सैंपल कढी ॾेखारनि था न साईं हर दुकान सैंपल छा हिते सारी वञ वापार करे पियो सैंपल ॾिसे पियो साईं कपिड़े जे दुकान ते वञो ॾिसो हिकिड़ो वॻो वठंदा 20 में ताकिया लाहे ॾेखारींदा साईं न तोखे छा बसि साईं महिरबानी इन वॾेरे खे बि तोखे बि सलाम ॾिजांइ वॾेरे खे मुंहिंजा चवंदा दुकानदार सलाम में सुभाणे हिते आयो न तोखे बि वॾेरे खे बि थाणे में टकाईंदोमांइ ॿुध इहो तड़ बि तव्हां रोज़ कंदा न न असां 8 ॾींहं कंदा आहियूं ईद ते कंदा आहियूं 12 महीने साल में माना धंधो न कंदो हाणे असांजो रोज़गार आहे हा इहो कंदासीं न छा कंदासीं छा अब ॾियो त नथा पैसा ॾे बाबा पैसा बहुत आहे ॾींदो न असांजी कुराले खे असांखे बेहोश न कर सुठो न करे तव्हांजी मर्ज़ी साईं मां बसि होॾे वञा थो जॾहिं पैसा उहो ॾींदो त उनखे मोकिल सौदो बि उहो वठे न पुछा कई न त इहो सामान ॾिसो पुछा करण खां तोखे मुंहिंजो दुकान मिलियो ए घिटी में ॿिया दुकान नज़र कोन आया बाबा पोइ रेट होॾो पुछिया सौदा होॾो पुछिया असांखे वठणु वठे हा न तव्हां तेज़ ॻाल्हायो त मां ॿोड़ो आहियां छा तूं चुप कर मथे में साईं चरिया अलाए चता मन साईं तव्हां वञो साईं न दुकानदारी तव्हां कीअं कंदा न साईं असां ईअं ई कंदा आहियूं मोकारो जीअं हाणे कयो थी असांजो तेल सां कर पैसे हेॾी बुत हेॾियूं मुछां मां चवां परू धाड़ेल जो भाउ आहे हिते आयो आहे चए वॾेरे जो सामान आहे मां चयो महीने जो सामान खणंदो असांजी मतिलबु बसि ज़िंदगी ठही वई असां ॿिए ग्राहकनि जी परवाह न कंदासीं कानो जा काॾे कयासीं हले कानो जा काथो खणी आया रखी आहे ॿारनि पटा मथे ते खणी त भॼंदो आहियां हे काथो कयासीं अहिड़ा ग्राहक ॿिया छा कया तोखे वरी मां हलायां थो बसि तूं बि वई ॿियो तुंहिंजे आसरे ते त मां ई बुक मरदुमि ॾिठी पाण ग्राहकी हालत कहिड़ी कई आहे असां उन सां तूं ॻाल्हाए त सही न अॻ में पूछे नथो त हे शइ लाइ हे शइ लाइ हे शइ लाइ अरे बंदूक लॻा असां रखंदा पिया वञो त हा पियो कंदो वञे न वरी खंड बि खाधे चपटी हे वठु वाह लॻे सिर खे ईअं दुकानदारी कबी आहे जीअं तूं करे थो हाणे तूं त न मल न थियो वरी दांगी सां मुंहिंजो हुन जॻह घणो कयो आहे वञ बाबा तोखे मोकल आहे वञ मां हलायां थो हाली दुकान पाण पटे